प्रिंस करीम आगा ख़ान ताज़ो संस वफ़ात 88 सालनि जी उमिरि में थी आहे। प्रिंस करीम आगा ख़ान पूरी दुनिया में रहंदड़ ख्वाजा कम्यूनिटी जो 49 रुहानी पेशवा रहियो। ही पंहिंजी क़ौम जो इहो रुहानी पेशवा हुयो जंहिं पंहिंजी क़ौम खे अला खां अला स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं मुहैया करे तइलीम जे मैदान में सुरख़रो कयो। प्रिंस करीम आगा ख़ान खे ख़बर हुई त अगरि का क़ौम तरक़ी करे सघे थी त इहा तइलीम आहे। तव्हांखे जिते बि आगा ख़ान वारनि जा स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं नज़र ईंदियूं त इहे बहितरीन मयार जूं हूंदियूं, जिते तइलीम जो मयार अला खां अला हूंदो। न सिर्फ़ु एतिरो मगर सिहत जे मामले में जेको मयार आगा ख़ान इस्पताल जो आहे, पाकिस्तान में कंहिं इस्पताल जो कोन्हे। आगा ख़ान इस्पताल कराचीअ जो शुमार दुनिया जे चंद बहितरीन इस्पतालनि में थिए थो, जिते न सिर्फ़ु दुनिया जी बहितरीन टेक्नोलॉजी मौजूदु आहे, पर मयार कंहिं बि क़ीमत ते यूरोप जे सुधरियल मुल्कनि जी इस्पतालनि खां घटि नाहे। आगा ख़ान लेबॉर्ट्रियूं पूरे पाकिस्तान जे कुंड कुड़िछ में फैलियल आहिनि, जिन जी रिपोर्ट खे अथेंटिक रिपोर्ट सम्झो वञे थो। आगा ख़ान फाउंडेशन जो शुमार बि दुनिया जे चंद फ़िलाई इदारनि में थिए थो। पूरी दुनिया में फ़िलाई कमनि जे हवाले सां आगा ख़ान फाउंडेशन हिकु बहितरीन इदारो आहे। हिन अज़ीम इंसान पंहिंजी क़ौम खे इहो कुझु ॾिनो जंहिंखे ॾिसी हैरत थिए थी। प्रिंस करीम पंहिंजी क़ौम जो न सिर्फ़ु मुर्शिद रुहानी पेशवा रहियो, बल्कि हर लिहाज़ खां भरिजलो हुयो। पंहिंजी क़ौम जो ख़्यालु इज़त व आबरू वटि एतिरो त हुयो जो हिन ख्वाजनि मां शादी ई न कई। संस चवणु हुयो त ख्वाजा क़ौम जूं नियाणियूं मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, उन्हनि सां शादी कीअं थो करे सघां। प्रिंस करीम आगा ख़ान जो किरदारु अॼोके मुर्शिदनि लाइ हिकु रोल मॉडल आहे। पूरी दुनिया में हरू भरू को ख्वाजो अव्हांखे अणपढ़ियल बेरोज़गार घटि नज़र ईंदो। ही अज़ीम इंसान 4 फरवरी 2025 ते लिस्बन में गुज़ारे वियो।